इस्लामाबाद हाई कोर्ट में भी सरेंडर करे छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जो रूम नंबर 1 ख़ाली करायो वियो आहे। अदालती कमरे जी सिक्योरिटी चेकिंग मुकम्मल कई वई आहे। बम डिस्पोजल स्क्वाड तरफ़ां अदालती कमरो क्लियर करार ॾिनो वियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया, नवाज़ शरीफ़ एहतसाब अदालत खां पोइ इस्लामाबाद हाई कोर्ट में भी सरेंडर करे छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जो रूम नंबर 1 ख़ाली करायो वियो आहे। अदालती कमरे जी सिक्योरिटी चेकिंग मुकम्मल कई वई। बम डिस्पोजल स्क्वाड अदालती कमरो क्लियर करार ॾिनो वियो आहे। इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था। ज़ुल्फ़कार गुरामाणी लाइन ते मौजूदु आहे। जी ज़ुल्फ़कार, आगाह कजो, नवाज़ शरीफ़ एहतसाब अदालत खां पोइ इस्लामाबाद हाई कोर्ट में भी सरेंडर करे छॾियो आहे। आगाह कजो इन हवाले सां। जी, हींअर नवाज़ शरीफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट अंदर मौजूदु आहिनि। नवाज़ शरीफ़ जा जेके वकील आहिनि उहे हिते दलील ॾेई रहिया आहिनि नवाज़ शरीफ़ जे केसनि जे हवाले सां। हींअर नवाज़ शरीफ़ जीअं ई कमरा अदालत जे अंदरि इस्लामाबाद हाई कोर्ट जे कमरा अदालत जे रूम 1 में पहुता आहिनि त हिते जेका कारकुननि जी जेका रश आहे उहा बदस्तूर बरक़रार रही। उन खां अॻु में कमरे खे ख़ाली करायो वियो। कमरे खे क्लियरेंस जे हवाले सां बम डिस्पोजल अमलो हिते आयो ऐं उन कमरे अदालत खे क्लियर करार ॾिनो। ऐं उन खां बाद में जेका सूरत हाल हींअर बि आहे त नवाज़ शरीफ़ जी मौजूदगी में कमरे जे अंदरि कारकुननि जी रश जेका आहे उहा बदस्तूर नज़र अचे थी। ऐं हिते अल अज़ेज़िया ऐं एवन रेफरेंस फील्ड जे हवाले सां जेके दरख़्वास्तुनि जो मामिलो आहे उन में अता तारड़ ऐं जेके ॿिया वकील आहिनि नवाज़ शरीफ़ जे तरफ़ां उहे दलील ॾियण जे लाइ रोस्ट्रम ते मौजूदु आहिनि। आज़म नज़ीर तारड़ बि हिते मौजूदु आहे नवाज़ शरीफ़ सां गॾु। वकील जेकी नवाज़ शरीफ़ जी टीम जा आहिनि उहे इन हवाले सां दलील ॾेई रहिया आहिनि त जेकी नवाज़ शरीफ़ इन खां अॻु में हितां लंडन रवाना थिया हुआ त उन खां पोइ हींअर वापसि जॾहिं आया आहिनि त उन्हनि अदालत जे आॾो सरेंडर कयो आहे। इहे दलील आहिनि नवाज़ शरीफ़ जी कानूनी टीम जे तरफ़ां। जॾहिं त जेका अदालत आहे हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जी सरबराही में आमिर फारूक ऐं जस्टिस गुल हसन जी सरबराही में हींअर जेका अदालत ॿुधणी करे रही आहे। अदालत जो इहो चवणु आहे कानूनी टीम खां त ही जेके दरख़्वास्तूं आहिनि ही बुनियादी तौर ते दरख़्वास्तूं कहिड़े क़िस्म जूं दरख़्वास्तूं आहिनि जंहिं ते अदालत खे इहो आगाह कयो वियो त ही बुनियादी तौर ते जेका दरख़्वास्त आहे उहा दरख़्वास्त नवाज़ शरीफ़ जी जेका अपील आहे उनखे बहाल करण जे हवाले सां दरख़्वास्त आहे। बुनियादी तौर ते जेकी नवाज़ शरीफ़ जा जेके वकील आहिनि उहे इहा कोशिशि करे रहिया आहिनि त नवाज़ शरीफ़ जेकी हितां इस्लामाबाद खां या पाकिस्तान खां जेके वापसि जेके ॿाहिरि मुल्क लंडन रवाना थिया हुआ त उहे अदालत जे हुकुम ते इलाज जे सिलसिले में ॿाहिरि विया हुआ। ऐं उन खां पोइ हींअर बि नवाज़ शरीफ़ जी जेका तबियत आहे उहा उनजी जेका पोज़ीशन आहे उहे मेडिकल ग्राउंड जे हवाले सां पोज़ीशन यानी हींअर बि नवाज़ शरीफ़ जो इलाज हलंदड़ आहे। जॾहिं त नवाज़ शरीफ़ हींअर सरेंडर कयो आहे त ही जेके दरख़्वास्तूं आहिनि उहे दरख़्वास्तूं क़बूल कयूं वञनि ऐं नवाज़ शरीफ़ जो जेको स्टेटस आहे उहो बरक़रार रखियो वञे। यानी ज़मानत खां पोइ नवाज़ शरीफ़ जूं हे दरख़्वास्तूं मंज़ूर करे नवाज़ शरीफ़ खे वापसि वञणु यानी नवाज़ शरीफ़ जी ज़मानत में तोसी वारो मामिलो हुजे या नवाज़ शरीफ़ खे ॿाहिरि जेका ऐसा रखण वारियूं जेके दरख़्वास्तूं आहिनि उहे क़बूल कयूं वञनि। जॾहिं त हींअर अदालत जे अंदरि जेको आहे त जेकॾहिं अल अज़ेज़िया ऐं एवन रेफरेंस फील्ड जे अंदरि जा जेके मामला हुजनि था उन में इहो नुक़्तो बि साम्हूं हिते ज़ेर बहस आहे त मरियम नवाज़ ऐं उन खां अॻु में कैप्टन सफदर जे पेश थियण ते उन्हनि जा जेके केस आहिनि उहे ख़तमु कया विया हुआ। पर नवाज़ शरीफ़ छो जो मुल्क जे अंदरि मौजूदु न हुयो त केस बि साॻियो आहे ऐं पेश न थियण जे बुनियाद ते नवाज़ शरीफ़ खे जेका नवाज़ शरीफ़ जो मामिलो जेको अटकियल आहे कानूनी तौर ते त अॼु सरेंडर करे रहियो आहे नवाज़ शरीफ़ त नवाज़ शरीफ़ जी सज़ा बि ख़तमु थियणु घुरिजे। हींअर इहो ॾिसणो आहे त अदालत नवाज़ शरीफ़ खे इन क़िस्म जो रिलीफ ॾिए थी त नवाज़ शरीफ़ हितां अदालत खां ॿाहिरि हलिया वञनि या नवाज़ शरीफ़ जी जेका दरख़्वास्त आहे या नवाज़ शरीफ़ जा जेके कानूनी टीम जा जेके दलील आहिनि उहे जेकॾहिं अदालत क़बूल नथी करे त पोइ नवाज़ शरीफ़ जॾहिं मुल्क खां ॿाहिरि वियो त नवाज़ शरीफ़ जेल में हुआ ऐं उन खां पोइ मुल्क खां ॿाहिरि विया त इन हवाले सां स्टेटस जेकॾहिं अदालत दलीलनि खे क़बूल नथी करे त उहो स्टेटस कहिड़ो बीहंदो ऐं उन हवाले सां नवाज़ शरीफ़ खे छा हितां वापसि घर वेंदो या नवाज़ शरीफ़ जे हवाले सां का ॿी पोज़ीशन थींदी त उन ॻाल्हि जो ज़रूरु इंतज़ारु आहे।
पर एहतसाब अदालत अंदर जॾहिं नेब जी टीम खां इहो पुछियो वियो हो त नेब जे हवाले सां जेको वारंट आहिनि उन हवाले सां नेब जी छा पोज़ीशन आहे, त नेब प्रोसिक्यूटर जो इहो चवणु हो त नवाज़ शरीफ़ सरेंडर कयो आहे, उन करे जेके वारंट आहिनि उहे वारंट मुअत्तिल कया वञनि। त इन हवाले सां पोज़ीशन त काफ़ी वाज़े आहे त नेब जेका पोज़ीशन वरिती आहे नवाज़ शरीफ़ जे में उन मामले में नेब नवाज़ शरीफ़ जे सरेंडर के क़बूल करे पई। अदालत नवाज़ शरीफ़ जे सरेंडर के जीअं एहतसाब अदालत जे अंदर थियो आहे त ईअं ई साॻिया मामला जेके आहिनि उहे इस्लामाबाद हाई कोर्ट जे अंदर बि नज़र ईंदा। बुनियादी तौर ते चीफ जस्टिस आमिर फारूक ऐं गुल हसन जस्टिस साहब जेकी हींअर अदालत जे अंदर ही कार्रवाई करे रहिया आहिनि उन जे आॾो हींअर नवाज़ शरीफ़ जा वकील जेके दलील ॾेई रहिया आहिनि त नवाज़ शरीफ़ जूं दरख़्वास्तूं क़बूल कयूं वञनि ऐं इहो बि क़बूल कयो वञे त नवाज़ शरीफ़ सरेंडर करे हींअर अदालत जे अंदर मौजूद आहिनि। ठीक है, ज़ुल्फ़कार गुरामाणी, वॾी महिरबानी इन हवाले सां आगाह करण जे लाइ।